मदीने जे शहर में हिकड़े यहूदी जो नबी से दे कर्ज हो, नबी से के चीज़ कर्ज मुखे दे, कर्ज न नींदे मां तोखे न छींदस सही जो तो जो कर्जा ज़ाहिरी तौर ते मूं वटि हींअर पैसा कोन्हे पोइ तोखे मां कर्ज ॾियां थो चीज़ी न कर्ज न नींदे मां कोन छॾींदो साईं ऐं जो भली मूंखे न छॾ साईं मदीने वारे साईं ज़ुहर जी नमाज़ उते पढ़ी, असर जी नमाज़ उते पढ़ी, मगरिब जी नमाज़ उते पढ़ी, इशा जी नमाज़ उते पढ़ी। सहाबी पिया चवनि साईं यहूदी मुतबरा छा पातर हंस साईं फरमाए था न यहूदी जो मुंडे हक आहे छाब थी पे कुछ भी नाहे चवणो। सहाबी हैरान आहे फजर जी नमाज़ मुझे महबूब करीम उते पढ़ी आहे जॾहिं सिज मथे निकितो यहूदी जे अखियुनि में लुड़क अची विया रोई पियो हबीब हाणे कलमो पढ़ा त मुस्लमान थिया छो त तौरात किताब में जेके मूं तुंहिंजूं वसफ़ूं ॾिठियूं हिक हिक वसफ़ जे गर्भ तुंहिंजी बयान कई आहे सभु तूं में मौजूद आहे सचो नबी तूं आहे हाणे कलमो पढ़ा त सॼी ज़िंदगी तुंहिंजो ग़ुलाम थी गुज़ारिया। पंहिंजे नबी साईं जो अख़लाक़ अॼु जे मामे वारनि साईं वारनि मिलाद कयो आहे इहे हुज़ूर जी ख़ासि हिन ते नज़र आहे। पीर साईं पागारे वारनि जो वॾो पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारो मिलाद कंदो हो पोइ लोटो हथ में खणी महिमाननि जा हथ धोराईंदो मूं जहिड़े मौलीअ जे पोयां ॿ टे माण्हू आहिनि त पाण खे सम्झां थो पर ही पीर साईं पागारो हेॾी मुरीदी पाण हथ में लोटो खणी मुरीदनि जा हथ पियो धोराए के चयोसीं पीर साईं बादशाह अमी सैयद सगोरा आलम सगोरा हाफिज सगोरा मुफ्ती सगोरा अमां खे कहिड़ी ज़रूरत आहे ख़ातम जो आहे पाण फरमाए थो ख़ातम भली हुजनि पर हे मुंहिंजे नाने नबी जा महिमान आहिनि मां हिननि खे राज़ी कयां त जीअं मूसा रसूलुल्लाह राज़ी थी पए त बेड़ा पार थी वञे। सुभान अल्लाह हे आशिक़नि जी सही सोच आहे। ॾाढा माण्हू चवंदासीं असीं मिलाद में कोन वेंदा आहियूं असीं मिलाद में न वेंदा आहियूं मां जो ख़ुदा तव्हांखे अचण ई नथो ॾे जेकॾहिं भुलिजी सुलिजी को मुनाफ़िक़ मिलाद में आयो अल्लाह जा मलाइक बीठा आहिनि कननि मां छिके ॿाहिरि कढंदसि निकिर हिते तुंहिंजी ज़रूरत न आहे इहा आशिक़नि जी महफ़िल आहे रसूलुल्लाह जे ग़ुलामनि जी महफ़िल आहे। सुभान अल्लाह ईअं न आहे त हिकिड़ो मौलवी मरी वेंदो अल्लाह से फरमाए मुंहिंजा हबीब असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो हिकिड़ो मौलवी वेंदो ॿियो ईंदो हिकिड़ो नात ख़ान वेंदो ॿियो ईंदो हाजी गुलाम नबी मैसर पियो चवे मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा सची दुनिया जे ज़िक्र में एतिरी लज़्ज़त नाहे जेका सुहिणे नबी जे ज़िक्र में मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा चीज़ी मतां हिकिड़ो मरी वञे वरी पियो चे थो न हिकिड़ा वीदा जे मरी जल्द वरी ॿिया ईंदा मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा। चऊं से भला हाणे खंड जी कणक जी खोट लॻी पई आहे मतां नात ख़ाननि जी बि खोट हुजे चे थो जे हबीबनि जा सना खान से खुटंदा न कॾहिं ई हुबेदार हिननि खे बि गले लाईंदा मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे गाईंदा। सुभान अल्लाह।